अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी कंदकोट मिर्ज़ापुर पाड़े में टफ टाइल बाद नालियुनि जो कम शुरू, हद दख़लियूं पिणु हटाइण जो अमल जारी। कंदकोट शहर जे मिर्ज़ापुर पाड़े में ओल्ड मिर्ज़ापुर स्कूल वारी घिटी में तरक़ियाती कम जारी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA चीफ सरदार मीर आबिद खान सुंदरानी जे ताउन सां ऐं चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मीर राशिद खान सुंदरानी जी हिदायतुनि ते टफ टाइल जो कमु मुकमल थियण बाद हाणे नालियुनि जी तामीर शुरू कई वई आहे। साॻिए वक़्त में इंक्रोचमेंट ऑफिसर हाजी साहिर अली सहरानी जी अॻुवाणी में म्यूनसिपल जो अमलो मिर्ज़ापुर पाड़े ऐं रोडनि ऐं नालियुनि ते गैरक़ानूनी हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे रहियो आहे। शहरियुनि पारां म्यूनसिपल इंतज़ामिया जे क़दमनि जी वाखाण कंदे चयो वियो आहे त उन्हनि तरक़ियाती कमनि सां पाड़ी जी हालत बहितर थींदी, निकासी जो निज़ाम बहाल थींदो ऐं रस्ता पिणु साफ़ ऐं हमवार बणिबा।